कुरान छॾण में काफ़र ऐं मुस्लमान हिकु जहिड़ो थो थिएव। ख़बरदार मुस्लमान होशियारी कजांइ मता परेशान थी ऐं पोइ इन क़ुरान खे न छॾजांइ, बुख जे भउ खां न छॾजांइ, छो त इन अल्लाह हुव रज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, रिज़्क़ अल्लाह वटि अथई, दुनिया वारनि वटि न आहे। दुनिया वारनि वटि उते बुख था मरनि। दुनिया में जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुसु काफ़रनि जो यूरोप ऐं इंग्लैंड अमेरिका में होटल ते चांहि पीअंदा आहिनि त ज़ाल पंहिंजा पैसा भरींदी आहे ऐं मुड़ुसु पंहिंजा पैसा भरींदो आहे। तो वटि अहिड़ी बुख आहे, हिते ग़रीब दोस्त मिलंदियूं न झंग जो, तॾहिं बि तुंहिंजे 5 दोस्तनि खे चांहि पीआरे पोइ कढंदो। ए बुख काफ़रनि में आहे, तूं असां मुस्लमान बुखिया। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खंदक पिया खोटनि, बुख एतिरी लॻी हुई जो सहाबा ऐं पाण करीमन पेट सां पत्थर ॿधा हा। हज़रत अबू तलहे अंसारी बीबी उम्मे सुलैम खे चयो त उम्मे सुलैम कुझु अथई त नबी संजन ने मोकिलियऊं। जवन जूं 4 अलाए 5 कुल हेतिरियूं मानड़ियूं टिकड़ियूं नंढड़ियूं पचाए ऐं हज़रत अनस खे ॾिनऊं, बगल में विझी खणी आयो। चई सही मानी आहे, हज़रत अबू तलहे ॾिनी आहे। फरमाई त हल त असां अचूं था। 80 ॼणनि खे वठी सिधो उन मानी जे लाइ हज़रत अबू तलहे जे घर वञी पहुता। अनस डुकंदो वञी पहुतो, चई नबी संजन सॼी संगत वरिती अचनि था। हज़रत अबू तलहे चयोसीं अलाह ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे, असांजो जेको हाल पिरियन हाल सभु कढी हाज़िर कंदासीं, पोइ पाण ॼाणे मालिक आहिनि। हुज़ूर संजन आया, ॾिठूं त परेशान त थींदा न। अब 80 महिमान अचे, मानी कुल हिक जी हुजे, 79 काले वञनि। पोइ फरमाई त बीबी उम्मे सुलैम चयोसीं अबू तलहा इंतज़ार न कर, अलाह जो रसूल ॼाणे, उन जो कमु ॼाणे। असांजो जेको हाल आहे सभु कढी, पाण खणी गिरह बि नथा खाऊं न, सभु साईं खे ॾींदासीं। हुज़ूर संजन फरमायो त छा आहे खणी अचो। चईसि हे मानड़ी आहे। फरमाई त हिते रखोसि। पाण करीमन दस्तरखानो विछाए उनखे भोरियो। फरमाई त ॿियो कुझु अथव? चईसि खली आहे, बकरीअ जी खल हूंदी आहे नंढड़ी, इन में गिहु विझंदा हा अॻे बा, गिहु पियल इन में आहे। पोइ गिहु छा हो, निपूड़ियो जो त 2-3 टेपा कुल वया, उनखे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलियो, का थोरी खजूर का मिठाण बि हुन में मिलायूं, ॼण कुटी ठही पई। हाणे इहा घणनि माण्हुनि जी हूंदी आहे बा, हेतिरी बमानियूं हिकिड़ो माण्हू मुश्किल सां खाए। हीअं थालड़े में रखी फरमायूं त 10 ॼणनि खे सॾु कयो। अचे 10 ॼणा वेठा, पाण बि न चखियूं। अल्लाह अकबर, 2 पत्थर पेट सां ॿधल हा, पर गिरह न खाधऊं। फरमायो त 10 ॼणनि खे विहारियो, खाई निकिरी विया। फरमायो त ॿियनि खे आणियो, खाई निकिरी विया। 8 टोला खाई विया, पाण करीमन खाधो, बचाए थाल अबू तलहे जे घर ॾेई आया। हाणे ॿुधाए त बुख खां टिजंदे, अज़म कर त इंशाअल्लाह बुख खां न टिजबो। जे बुख जो इलाज थई त हे क़ुरान थई। मां कसम खणी थो ॿुधायां, ज़ोर बुख हुजई, तूं ईमान सां क़ुरान पढ़जे, बुख न लही त मूंखे गोली हणजांइ। ख़ुदा जा बाना बुख ऐं मुस्लमान खे। हज़रत संजन हिकिड़ो मिसाल ॾींदा हा, मां ॿुधाइण मुनासिब थो सम्झां, छो त हीअ जलसो ख़ासि तौर ते क़ुरान शरीफ़ जे तफ़सीर जे इत्माम जो बि आहे। फरमायूं त मुस्लमान क़ुरान छो नथो पढ़े ऐं पंहिंजे ॿार खे छो नथो पढ़ाए? हिन जे करे जो मुला कंदो मांसि त छा कंदो? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि, हिकिड़ो बि मौलवी पंध आयो आहे? भला जेके ऑफिसर आहिनि सभिनी वटि गाॾियूं आहिनि न? ॿुधंदा आहिनि हेॾो होॾो ठिया खाईंदा, कुझु बि कोन। मास्तरनि वटि गाॾियूं आहिनि, डॉक्टरनि वटि गाॾियूं आहिनि, वधि में वधि मोटर साइकिल हूंदसि, वॾी ॻाल्हि थी वई। ऐं असांजे जहिड़े तेड़े ओ असली नीकुन खाधे मौलवीअ खे ॾिसंदो तॾहिं चङी भली 10-12 लख जी गाॾी हूंदसि। ख़ुदा जा बाना छो थो ॾिजे तूं रिज़्क़ खां? इन अल्लाह हुव रज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, अल्लाह भंगीअ खे ॾे, अल्लाह ताला चोर खे ॾे, अल्लाह धाड़ेल खे ॾे, बाक़ी क़ुरान पढ़ंदड़ खे न ॾे। मुस्लमान हैफ़ा थो थिए, अहिड़ी सोच कढी छॾिजे हिन मां। हे ईमान रखो त वधि में वधि अल्लाह क़ुरान पढ़ण वारे खे ॾींदो। हज़रत संजन फरमायो, पुराणे ज़माने में तव्हांखे हिन नंढनि खे यादि न हूंदो, वॾनि खे यादि हूंदो त पुराणे ज़माने में हे नालियूं सिस्टम न हूंदो हो, त घरनि में माण्हू काकूस ठाहींदा हुआ। पोइ उन्हनि में गंदु अंदरि ई पियो हूंदो हो। पोइ भंगी ईंदो हो टीन खणी कुल्हे ते, पोइ अचे उहो गंदु मेड़े टीन में भरे ऐं खणी हले वेंदो हो ॿाहिरि। इहे गंद जा टीन घरनि मां, नालियूं न हूंदियूं न बा, पोइ धोई पोइ साफ़ कंदा हुआ, पोइ इन में ई वरी टीन कुल्हे ते खणी वेंदो। फरमायो त भंगी जेको गुंह जो टीन थो कुल्हे ते खणे, जॾहिं मंझंदि जो उहो घर वेंदो त यकीन हूंदुसि त मां गुंह जे टीन जो पोरियो थो कयां ऐं मुंहिंजी भंगियाणी मुंहिंजे लाइ मानी रखी वेठी हूंदसि न मानीअ बा। पोरियो जो हे करे थो, घर वेंदो, कॾहिं बि न चवंदो त मुंहिंजी मानी कोन्हे, पिनंदो, पाण पोरियो करे घर वञी पंहिंजे भंगियाणी सां मानी खाईंदो। फरमाई त मुस्लमान क़ुरान थो पढ़े, उनखे इन भंगीअ जे टीन जेतिरो बि एतमाद कोन्हे जो मां क़ुरान थो पढ़ां, अल्लाह मूंखे रिज़्क़ ॾींदो। मुस्लमान तंहिंजे करे ईअं न कजांइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइनि, हदीस कुदसी आहे, अल्लाह तो फरमाए त मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसालती ओती अफ़ज़ल मा ओती साइलिन, जेको मुंहिंजे क़ुरान सां लॻी वियो, क़ुरान में मशगूल थी वियो, माखो रोटी बि नथो घुरे, माखो लटो कपिड़ो बि नथो घुरे, सॼो ॾींहुं क़ुरान सां। जीअं तालिबड़ा मदरसनि में लॻा वेठा हूंदा आहिनि, अबा इहे दुआ न घुरंदा अथव तालिब, रब मानी ॾे, रब चांहि ॾे, रब बोड़ो ॾे, रब कपिड़ो ॾे, न घुरंदा अथव, वेठा क़ुरान पढ़ंदा आहिनि। अल्लाह तो फरमाए त सिज पोइ उभारींदो आहियां, अॻ में मां इन्हनि खे ॾींदो आहियां। तंहिंजे करे अज़म करे छॾियो त इंशाअल्लाह बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। अज़म करे छॾियो त अल्लाह सुब्हानहु व तआला सां इंशाअल्लाह वफ़ादार थींदासीं।